अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन अवान सिरा सिंधी थॉट्स। अज अस बेसिक मैथमेटिक्स जा क्लासेस स्टार्ट करे रहा हूँ। सब का पहिरियों जो बेसिक मैथमेटिक्स में अस टॉपिक खयो वो है टाइप्स ऑफ नंबर सिस्टम। असां तव्हां डेली लाइफ में ऑब्जर्व कयो हूंदोसीं त असां नंबर ॿिनि तरीक़नि सां काउंट कंदा आहियूं या ॿिनि तरीक़नि सां असां ॻणींदा आहियूं। सब खां पहिरियों तरीक़ो इहो हूंदो आहे हेतिरा लख, हेतिरा करोड़, हेतिरा रुपया, हेतिरा हज़ार। ठीकु आहे। ॿिए नंबर ते तव्हां इहो ॿुधो हूंदो त असां जॾहिं मतिलबु कोई असांजो मुल्क या ॿियनि सां वहिंवार कंदो आहे या कर्ज़ु उन्हनि खां वठंदो आहे उहो मिलियंस एंड बिलियंस में हूंदो आहे। ठीकु आहे। त मिलियंस डॉलर्स वरितासीं, बिलियन डॉलर्स वरितासीं। हाणे इहो लखनि वारो सिस्टम इन जो बुनियादु छा आहे ऐं उन खां पोइ इहो मिलियंस ऐं बिलियंस वारी कहाणी छा आहे, इंशाल्लाह अॼु जे लेक्चर में असां इन ॿिन्ही खे डिस्कस कंदासीं। सो लेट्स स्टार्ट अवर क्लास। डियर स्टूडेंट्स, असां डिस्कस कयोसीं त असां नंबर ॿिनि तरीक़नि सां काउंट कंदा आहियूं, लैक्स में ऐं मिलियंस बिलियंस में। सो असां सभ खां पहिरियां लेक्स वारे कॉन्सेप्ट के ॾिसूं। छो त तव्हां सिंध टेक्स या पुराणा किताब ॾिसंदव उते जेको पहिरियों चैप्टर 4 क्लास में हूंदो आहे उहो नंबर्स काउंटिंग हूंदो आहे, नंबर्स जो प्लेस वैल्यू हूंदो आहे। उन प्लेस वैल्यू में असांखे जेके पुराणा ओल्ड वर्जन्स हुया असांजे सिंध टेक्स या उन में लैक्स एंड मतिलबु करोड्स वग़ैरह जे उन सां कॉन्सेप्ट सां असांखे पढ़ायो वेंदो। पर हींअर अगरि तव्हां जेको आहे सो सिंध टेक्स या बुक्स खणंदव, ख़ासि करे 4 क्लास जो पहिरें चैप्टर में जेका काउंटिंग लिखियल हूंदी उहा बेस्ड हूंदी मिलियंस एंड बिलियंस ते। त सभ खां पहिरियां जेको लैक्स वारो कॉन्सेप्ट आहे उहो आहे इंडो अरेबिक या हिंदू अरेबिक इन खे चवनि था। छाजे करे त इहा इंडियाज़ इन्वेंशन। ठीकु आहे। इहा इंडिया जी हिकिड़ी वॾी इन्वेंशन हुई। जेके ओल्ड मैथमेटिशियंस हुया उहे मञनि था त इंडिया जो मैथमेटिक में इहो वॾे खां वॾो हिकिड़ो कारनामो ऐं कंट्रीब्यूशन आहे त इन असांखे इहो नंबर सिस्टम ॾिनो 0 to 9 वारो, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 वारो। त असां इहो सिलसिलो असां सभ खां पहिरियां डिस्कस कंदासीं। उन खां पोइ असां डिस्कस कंदासीं त जेको मिलियंस ऐं बिलियंस वारो जेको सिलसिलो आहे उनखे असां चवंदा आहियूं इंटरनेशनल नंबर सिस्टम। हाणे असां ॾिठोसीं त टाइप्स ऑफ नंबर्स में असांखे ॿ शयूं मिलनि पियूं। हिकु त इंडो अरेबिक नंबर सिस्टम आहे ऐं ॿियो इंटरनेशनल नंबर सिस्टम आहे। सभ खां पहिरियां असां पढ़ंदासीं इंडो अरेबिक सिस्टम। इंडो अरेबिक नंबर सिस्टम में छा हूंदो आहे त जेके फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, जेके डिस्ट्रीब्यूटेड मतिलबु प्लेस वैल्यू हूंदो आहे उन्हनि जो, सभ खां पहिरियां उनजी जेको आहे वंस फैमिली हूंदी आहे, 1000 हूंदी आहे, पोइ लैक्स हूंदी आहे, पोइ करोड़ हूंदी आहे। इंडो अरेबिक नंबर सिस्टम खे असां ॾिसूं त उन में सभ खां पहिरियां जेको स्टार्ट हूंदो आहे उहो हूंदो आहे वंस, पोइ हूंदो आहे 1000, पोइ हूंदो आहे लैक्स ऐं पोइ हूंदो आहे करोड़। असां हिनखे पंहिंजी सहूलियत ख़ातिर ईअं विरहाईंदासीं त हे पीरियड्स आहिनि, हे पहिरियों पीरियड आहे, हे ॿियों पीरियड आहे, हे टियों पीरियड आहे, हे चौथों पीरियड आहे। इन पीरियड्स विरहाइण सां असांखे अॻिते इलाही सहूलियत थींदी। सो लेट्स स्टार्ट। त वंस में असांजा 3 फैमिलीज़ रहनि थियूं। वंस जेको पीरियड आहे उन में 3 फैमिलियूं आहिनि। कहिड़ियूं? वंस, टेंस, 100। उन खां पोइ 1000 वारी फैमिली आहे 1000, 10,000। उन खां पोइ लेक वारी फैमिली आहे लैक्स वारी, उन में हूंदो लेक 10 लेक। उन खां पोइ करोड़ 10 करोड़। हाणे जेको असां मथां पढ़ियोसीं त करोड़, लैक्स, 1000, वंस, इहे जेके फैमिलीज़ जा नाला उनखे असां नालो था ॾियूं पीरियड्स। उन खां पोइ अचे थो हे प्लेस या प्लेस वैल्यू। त हिन जॻह ते जेको अंग ईंदो उनजी वैल्यू इहा हूंदी। असां हिनखे अञा वधीक सवलो करण जे लाइ हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल खणूं था। मिसाल हिकिड़ो मां हे नंबर लिखियो आहे, आई डोंट नो त हिन जो केतिरी क्वांटिटी आहे, इंडो अरेबिक नंबर सिस्टम में हे केतिरी रक़म आहे। असां हुनखे बहितरीनु तरीक़ो इहो आहे त असां छा कंदासीं, हिन जी लॉजिक खे सम्झंदासीं त इंडो अरेबिक नंबर सिस्टम में असां छा कंदा आहियूं, पहिरियनि 3 नंबरनि खां पोइ कामा ॾींदा आहियूं। मतिलबु पहिरीं फैमिलीअ में असां 3 भाती रखंदासीं, उन खां पोइ जेका ॿी फैमिली आहे उन खां बाद में असां ॿिनि अंगनि खां पोइ जेको आहे सो असां कामा ॾींदासीं। हे 2 अंग आहिनि, कामा ॾिनीसीं, हिते कोई बि कोन्हे, असां हिनखे एंड कंदासीं। त हाणे पहिरियनि 3 नंबरनि खां पोइ असां कामा ॾिनीसीं, उन खां पोइ 2 नंबर, पोइ 2 नंबर। अहिड़े तरीक़े सां असांजा जेके बि नंबर्स थींदा वेंदा असां 2 नंबर्स खां पोइ उन्हनि खे कामा ॾींदासीं। अचो त हिनखे रीड कयूं त रक़म केतिरी थी। असां ॾिसूं था अगरि हे 3 त पहिरियां हिन फैमिली जा आहिनि, हे ॿियों हिन फैमिली जा आहिनि, टियों हिन फैमिली जा आहिनि। अगरि असां वठूं, असां वंस हमेशह हिन पासे खां शुरू कंदा आहियूं। तव्हां ॾिठो त मां हिननि खे उन्हनि प्लेसिस ते, उन्हनि जॻहियुनि ते पुट कयो आहे जंहिंसां हिन अंगनि जो प्लेस वैल्यू ठही वियो आहे। जहिड़े तरीक़े सां ॾिठोसीं त हे वंस आहे, हे टेंस आहे, हे 100 आहे, हे 1000 आहे, हे 10,000 आहे, हे लेक आहे, हे 10 लेक आहे। हाणे असां कीअं पढ़ंदासीं हिनखे? अगरि हे जेको 86 आहे इहो कहिड़े खाने में आहे? लेक्स वारे में। त असां चवंदासीं इहो 86 लेक्स।
उन खां पोइ ॾिसंदासीं हे 42 आहे 42 कहिड़े जेको आहे सो असांजे पीरियड में आहे कहिड़ी फैमिलीअ में आहे 1000 वारीअ में त चवंदासीं 42,000 उन खां पोइ असां ईंदासीं ॾिसंदासीं 1 वारी फैमिली में त 582 अहिड़े तरीक़े सां असां नंबर्स खे उन पीरियड्स में डिस्ट्रीब्यूट कंदासीं उन खां पोइ असां उन जे प्लेस वैल्यू जे मुताबिक़ उन जी रक़म काउंट कंदासीं जहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे चयुमि त अगरि कोई बि नंबर असांजे अॻियां अचे उन जी रक़म ख़बर न पवंदी असां इंडो अरेबिक सिस्टम जे अगरि उन दायरे में चेक करणु चाहियूं था असां पहिरें नंबर खे उन सॼे नंबर मां पहिरें में 3 खां पोइ कामा ॾींदासीं पोइ 2 खां पोइ वरी पोइ 2 खां पोइ अहिड़े तरीक़े सां असांखे अंदाज़ो थी वेंदो त असांजी रक़म टोटल आहे केतिरी सो डियर स्टूडेंट असां इंटरनेशनल नंबर सिस्टम खे पढ़ंदासीं तव्हां ॾिठो त इंडो अरेबिक सिस्टम में लैक्स करोड़ हुया ऐं हिन में यकीनन इंटरनेशनल सिस्टम में मिलियंस एंड बिलियंस वारी फैमिलीज़ एंड पीरियड्स हूंदा आहिनि सोचो त हुनखे स्टडी कयूं था असां साॻे ई तरीक़े सां ॾिसूं था त हिते बि 1 आहे 1000 आहे पर हाणे 1000 खां अॻिते जेका फैमिली आहे उहा मिलियन आहे ऐं उन खां ॿी ॻाल्हि असां कहिड़ी हिते ॾिसूं था त हर फैमिलीअ जे अंदरि 3 फ़र्द आहिनि हर फैमिली जे अंदरि 3 भाती आहिनि ऐं हुन में असां ॾिठोसीं त उहो टेंस ते ख़तमु पियो करे 1000 खे पर हे 1000 में असांखे 100 ताईं वठी थो अचे त यानी हर फैमिली जे अंदरि 3 असांखे मेंबर्स मिलंदा अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं असांखे कोई रैंडमली नंबर मिलंदो त असां छा कंदासीं अगरि असांखे इंटरनेशनल नंबर सिस्टम में काउंट करिणो आहे हुनखे त हर 3 अंगनि खां पोइ हुनखे जेको आहे सो असां कामा ॾींदासीं हाणे असां ॾिसंदासीं त हीअ पहिरीं फैमिली हीअ ॿी 1000 वारी फैमिली ऐं 3 मिलियन वारी फैमिली मां सिंपली तव्हांखे इहो चवंदुमि त हे 3 फैमिलीज़ यादि करे छॾियो 4 फैमिलीज़ यादि करे छॾियो त पहिरीं असांजी 1 वारी फैमिली आहे जंहिंमें 100 10s एंड 1s आहे ॿियो 1000 वारी 100,000 ताईं आहे ऐं ॿियो मिलियंस वारी फैमिली आहे हाणे असां छा कंदासीं हिनखे टेबल जे अंदरि पुट कंदासीं सो असां हिनखे पुट कयोसीं टेबल जे अंदरि हाणे असां ॾिसंदासीं त ही 1s 1000s एंड मिलियंस वारी आहे ऐं हिते जेको 10 मिलियन आहे ऐं 100 मिलियन आहे इन जी नंढी लॉजिक आहे उहा असां डिस्कस कंदासीं हिनखे असां छा कंदासीं 86 मिलियन जॾहिं बि तव्हांखे टेंस लफ़्ज़ अचे न टेंस जी माना इहा हूंदी आहे अगरि तव्हां हितां लिखंदा 2 1s हूंदो आहे ऐं अगरि ॿियो 2 ॾियूंसि त इहो टेंस हूंदो आहे हाणे असां हिनखे छा पढ़ंदासीं 22 हिन ॿिन्ही खे मिलाए छॾींदा आहियूं त यादि रखो जॾहिं बि टेंस लफ़्ज़ अचे न उन सां 2 अंग यानी अॻियो अंग 1s बि उन सां मिली वेंदो आहे अहिड़े ई तरीक़े सां असां हिते बि हिन शइ खे अप्लाई कंदासीं हाणे 86 मिलियन छो त 86 यानी 8 जेको आहे त कहिड़ी जॻह ते आयो आहे 10 मिलियन यानी टेंस जी जॻह ते आयो आहे त पोइ अॻियो अंग हुन सां मिलंदो हाणे 86 कंहिंजे खाने में आहे मिलियन वारे में त असां लिखंदासीं 86 मिलियन उन खां पोइ व्यूअर्स असां ईंदासीं हिनखे पढ़ंदासीं 400 हाणे हीअ हिकिड़ो सवलो तरीक़ो करण जे लाइ त जीअं असांखे कॾहिं रैंडमली रक़म मिले थी त असां हुनखे काउंट कीअं कयूं असां छा कंदासीं 425,000 उन खां पोइ अचोसि त 826 रुपीज़ असां छा कयोसीं हिन तरीक़े सां असांखे जॾहिं कोई रैंडमली नंबर मिलंदो असांखे ख़बर आहे त हर फैमिली जे अंदरि इंटरनेशनल सिस्टम में 3 मेंबर्स हूंदा आहिनि ऐं 3 जी असां जेको आहे कामा ॾींदा आहियूं हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं था हाणे हिकिड़ो ही रैंडमली असांखे नंबर मिलियो आहे हाणे असां छा कंदासीं सभ खां पहिरियां इन नंबर खे काउंट करण जे लाइ असां हिनखे कामास जे ज़रिए डिस्ट्रीब्यूट कंदासीं त जीअं असांखे ख़बर पए त इहा रक़म लिखियल केतिरी आहे हिन 3 खां पोइ हिनखे कामा ॾींदीसीं हिन 3 खां पोइ हिनखे कामा ॾींदीसीं हाणे सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त हीअ पहिरीं 1s वारी फैमिली आहे हीअ 1000 वारी फैमिली आहे हीअ मिलियन वारी फैमिली आहे कामास ॾियण खां पोइ असांखे अंदाज़ो थी वियो त जेका रक़म मूंखे मिलियल आहे उहा मिलियंस में मिलियल आहे असां ॾिसूं था त जेका आख़िरी मिलियन वारी फैमिली आहे उन में 3 फ़र्द हूंदा आहिनि पर हिन जेको आहे सो असांखे हिते 2 ॾिना आहिनि त 88 छो त हिते मिलियन 10 मिलियन आहे असां हिन ॿिन्ही खे मिलाईंदासीं 88 कहिड़े खाने में आहे मिलियन वारे में आहे 88 मिलियन ऐं उन खां पोइ हे 1000 वारी फैमिली आहे त 956,425
26 अहिड़े तरीक़े सां असांखे जॾहिं बि को नंबर मिलियल हूंदो असां उनखे कामा जे ज़रिए डिस्ट्रीब्यूट कंदासीं, असांखे सिंपल अंदाज़ो थी वेंदो हाणे असांजी हीअ रक़म केतिरी आहे ऐं हिनखे वर्ड्स में कीअं लिखिणो आहे। इहा वर्ड में लिखियलु आहे त इहा वापसि हुन फैमिली जे अंदरि कीअं वेंदी। उनखां पोइ असां डियर स्टूडेंट ॾिसंदासीं असांखे 2 नंबर मिलियल आहिनि, 2 दर्जा मिलियल आहिनि ऐं हाणे मथां लिखे थो त इनखे वर्ड्स में कन्वर्ट कयो। हाणे जॾहिं असां वर्ड में कन्वर्ट कंदासीं असां पढ़ी आयासीं त हिकु इंडो अरेबिक नंबर सिस्टम आहे, हिकु इंटरनेशनल नंबर सिस्टम आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पवंदी त हिन नंबरनि खे जॾहिं मां वर्ड्स में कन्वर्ट कयां उहा मिलियन में लिखां या मां लेक्स में लिखां। पोइ असांखे यादि हुजणु खपे त जेका असांजी इंटरनेशनल नंबर सिस्टम आहे उहो 3 नंबरनि खां पोइ 3 नंबरनि खां पोइ उन में कामा ईंदी आहे। अहिड़े ई तरीक़े सां हिन में 3 नंबरनि खां पोइ कामा मिलियल आहे। असांखे जेको आहे सो हे मिलियन वारी फैमिली यानी इंटरनेशनल वारे सिस्टम में लिखणो आहे ऐं हिन में ॾिसूं था त असांखे पहिरियों 3 खां पोइ कामा मिलियल आहे ऐं पोइ 2 खां पोइ कामा मिलियल आहे, यानी हीअ लेक्स वारी असां जेको आहे सो फैमिली यूज़ कंदासीं हिते। त जॾहिं बि टेक्स्ट में अचे या टेस्ट में अचे त हिनखे वर्ड्स में लिखो। असां हिननि जे ज़रिए हिननि शयुनि खे चेक कंदासीं त हिनखे वर्ड्स में कन्वर्ट कहिड़ी फैमिली जे अंदरि करिणो आहे, असां उहे कामास चेक कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो अगरि इंडो अरेबिक सिस्टम में 1 लेख आहे त उहो छाजे बराबरि आहे, 100,000 जे बराबरि आहे। अगरि हिन में 10 लेख था ॾियूं त हिन में जेको आहे सो 1 मिलियन जे बराबरि आहे। त इहो हिननि जो बेसिक डिफरेंस आहे ऐं इन्हनि खे ई नज़र में रखंदे असां हिननि जो कन्वर्जन इंडो अरेबिक मां इंटरनेशनल में करे सघूं था ऐं इंटरनेशनल मां इंडो अरेबिक सिस्टम में हिननि खे कन्वर्ट करे सघूं था। इन द लास्ट हिकिड़ो दर्जो लिखियलु आहे तव्हांजे साम्हूं, इज़ रिटन इन कहिड़े सिस्टम में लिखियलु आहे, इंडो अरेबिक में, इंटरनेशनल में या ॿिन्ही खां ॿाहिरि आहे। यकीनन हिन जो जवाबु तव्हां कमेंट में रिप्लाई कंदव। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह असां नेक्स्ट क्लास में मुलाक़ात कंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।